बाबा मूं चयुमि न देर न लॻंदी सौराब हींअर जो हींअर अवां वटि पहुचंदो डॉक्टर समेत ठीकु आहे घबराइजा न शाबाश शाबाश सिकंदर छापियो बके चए पियो त रुस्तम जो साथी जख्मी थी पियो ऐं हाणे दिलावर खान कमजोर पइजी वियो जेतिरो जल्द थी सघे पंहिंजो हिसाब बराबर कयो जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे बाबा साईं त पोइ असांखे डर न करणु घुर्जे सभ खां पहिरियां मगरमच्छ जो हली वात चीरणु घुर्जे जेको हिते हली अची असांजे तॾे ते असांखे मुंद जो ॿुधायो आहे असां हाणे हली वञी उनजी औताक में दाख़िल थी उनजे तॾे ते उनजो सॼो जिस्म चीरे फाड़े फिटी करे अचूं कमाल खान सुभाणे सिज उभरण सां असांखे पहिरियों कमु इहो ई करणो आहे जीअं दिलावर खान पंहिंजी हवेली खां औताक जो रुख करे त असांजे हथियारनि जा नाल उनजे सीने ते सिधा हुजनि ईअं ई थींदो बाबा साईं ईअं ई थींदो इहो ॿुधाए त हाकिम खान किथे आहे उनखे बि ॿुधाए छॾिजो बाबा साईं हाकिम खान जो हलणु लाज़मी आहे छा कमाल खान तूं बाबा वधी वण थी चुको आहे ख़बर नाहे तुंहिंजी सोच कॾहिं जवान थी थी छो छा थियो मुंहिंजी सोच के बाबा साईं कमाल खान जेकॾहिं असां दिलावर जहिड़े हाथी खे लेटाए विधोसीं त पुलिस में थरथरो न मची वेंदो हा बाबा साईं ईअं सम्झ त पुलिस सॼे तर में बाहि बारे छॾींदी बाहि त छा उनजे खून जे इल्ज़ाम में तूं ऐं मां अंदर जेल दाख़िल थी वञे न कमाल खान न कम अहिड़ो कर जे मुड़ुस जो गंध भी वठजी वञे ऐं असांजी कुहाड़ी ते रत जा दाग बि न हुजनि कंहिं मथां त उन रत जा छंडा ज़रूर पवंदा बाबा बाक़ी हाकिम खान जहिड़े दुंबे खे कहिड़ी कुर्बानीअ लाइ पाले रखियो आहे छा छा बाबा साईं हाकिम खान त हिन घर जो न न कमाल खान न हाकिम खान असांजे घर जो फर्द न आहे मां त हुन सां उन ॿिए रिश्तो ख़तम करे छॾियो जॾहिं हाकिम खान इहो कुधो कम करे उतां तड़जी निकितो जॾहिं तव्हां हाकिम खान सां को रिश्तो रखण ई नथा चाहियो त पोइ हाकिम खान जे करे एॾी दुश्मनी विहाइण जो छा मक़सद पोइ हथ कढियोसि त हितां हलियो वञे कमाल खान छा तूं उहो ॾींहुं विसारे वेठो आहीं बाबा जॾहिं दिलावर खान ऐं हाकिम खान गॾिजी धन हमराहन जो वठी असांजी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे असांजे अध दर्जन मुड़ुसनि खे कोई हलिया विया मां त अञा ताईं उन्हनि जो उहो हिसाब ई बराबरि नाहे कयो बाबा साईं हाणे तव्हांजे चवण जो मक़सदु इहो आहे त हाणे असां जेका बि बंदूक हलायूं उहा हाकिम खान जे कुल्हे ते हुजे हा कमाल खान हा हाणे तूं मूंखे सम्झो आहे दिलावर खान जे जिस्म जा गभा गभा बि कजनि ऐं उनजे खून जो इल्ज़ाम बि असां ते न अचे दिलावर खान जे सीने में खंजर असां लाइ ऐं उनजे खून जे इल्ज़ाम में हाकिम खान अंदर हलियो वञे पोइ सॼी दुनिया खे ख़बर पवंदी कमाल खान पोइ सॼी दुनिया खे ख़बर पवंदी त मूसा खान जो वेर कारी हर ते पेर कारी हर ते पेर हाकिम खान किथे आहे हिते ई बाबा साईं हिते ई आहे हिते किथे कुझु ॾींहंनि खां वठी पाण खे कमरे में बंदि करे छॾियो अथसि
ऐं कमरे खां ॿाहिरि निकिरे ई कोन थो। कमाल खान, हाकिम खान खे कॾहिं बि अकेलो न छॾींदो कर, छो त अकेलाई एहसास ॾियारींदी आहे। एहसास किथे हाकिम खान पंहिंजे भाउ जी मोहबत में पंहिंजे दिल खे मेण न करे वेहे ऐं असांजी रचल रांद अध में रहिजी वञे। बेफ़िक्र आहे बाबा साईं, हाकिम खान जे दिल ऐं दिमाग़ में वरी इंतकाम जी बाहि तो भड़काए छॾां। बाहि त पोइ देर न कर कमाल खान, हाकिम खान सां गॾु पंहिंजा हमराह वठी सुबुह जो ई दिलावर खान जो दर हली था कड़कायूं ऐं उनखे ॿुधायूं था त मूसा खान जो वेर कारीगर ते पेर आहे, कारीगर ते पेर। एडी कावड़ चंगी ना है जमींदार बाबा, एडी कावड़ चंगी ना है, कुछ घड़ियों इंतजार कयो। हाँ खान, सिज लहण ते कुछ घड़ियों आराम कयो तो सुबह जो मूसा खान जे मथा बीहंदासीं। मूसा खान जी माण्हुनि जी इहा मजाल जो मुंहिंजे दोस्त दिलबर मथा हमलो कयो अथनि। जेसिताईं मां मूसा खान जो थण हमराहनि जो ख़तम न कंदुसि या हुननि जूं टंकूं न भञंदुसि, तेसिताईं मुंहिंजो जीअण हराम आहे, हराम। खान जे चवंदे तीअं थींदो, धण मुड़सनि सां गॾु मूसा खान जूं चवंदे त उन जूं टंकूं भञंदासीं। पर यार सिर्फ सुबुह थियण जो इंतजार कर। हाँ बाबा साईं, सिज उभरण जो हर हाल में इंतजार करणो पवंदो। मुजीब खां पोइ इहो गुल मीर बि मस्ती करे वियो आहे, गुल मीरड़ो। जेसिताईं हिननि खे ॾावण न विझंदासीं न, तेसिताईं हिनखे आराम न ईंदो। गुलमीर छा मस्ती कंदो खान, छा मस्ती कंदो, तुंहिंजी त हिकु ॾह बि बचाए न सघंदो। जॾहिं मूसा खान जे बगल खां ॿाहिरि निकिरंदो तॾहिं हुनखे सबक सिखाइण जो असांखे मौक़ो मिलंदो। बाबा साईं, इहो गुलमीरड़ो सॼो ॾींहुं ज़मीन ते कालूअ सां गॾु हूंदो अथई बाबा। चइबो त कालू जी चौकीदारी जे लाइ गुलमीर खे गॾाए छॾियो अथऊं। बाबा अली अकबर, जे ॾींहं खां वठी न मूं कालूअ सां जुठ कई आहे, उन ॾींहं खां वठी कालू अकेलो ज़मीन ते निकिरण ई छॾे ॾिनो आहे बाबा। हाणे कालू न, जेको बि मूसा खान जो माण्हू ज़मीन ते निकिरंदो उनखे खंभे खणी अचणो आहे। अहिड़ो त उन्हनि सां आचर करणो आहे, अहिड़ो त उन्हनि सां आचर करणो आहे जे मूसा खान जो को बि माण्हू ज़मीन ते ॿाहिरि न निकिरे। ऐं इहा एसिताईं बाहि ॿरंदी रहंदी जेसिताईं मूसा खान हली अची असांजे दर माफ़ी नथो वठे। हा, माफ़ी नथो वठे। कारे कोझे खे छॾ, इहो ॾिस त छोकिरो कमाइण वारो आहे, तुंहिंजी न्याणी खे ख़ुशि रखंदो। ख़ुशि अम्मा, मां मरंदे मरी वेंदसि, पर इन बंगाली तोते सां कॾहिं बि शादी न कंदसि, न कंदसि, न कंदसि। तूं त चुप कर छोरी, मां तव्हां थी वधीक ॼाड़ी न हणो त इते जो इते न पटियाई ॼुंडा। फैसलो मुंहिंजी ज़िंदगी जो थो थिए त पोइ मां छो माठ करे वेहां? अधी, जेकॾहिं न छोकिरी इन रिश्ते में ख़ुशि न आहे त पोइ छॾ खणी हिन रिश्ते खे। अदी, बाक़ी छोकर मिनथू ॾाढियूं कयूं आहिनि, असुल छोकिरीअ खे खत तां हेठि लहण ई कोन ॾींदो। पर सोनी त राज़ी न आहे न। खैरा जे सर ॾे खैर हुजे, सोणी केर थींदी आहे इनकार करण वारी। अम्मा, न तूं पंहिंजे मथां माण्हू खिलाए न मुंहिंजे मथां। चाचा, तूं महिरबानी करे हितां हलियो वञ। अम्मा, जेकॾहिं तूं चईं थी त मां वञा थो, पर छोकिरो ॾाढो सुलक्षणो आहे। चाचा, रुगो सुलक्षणे ते नाहे, शिकिल बि माण्हूअ खे हुजे घटि में घटि। ख़बर आहे जेका यमन जे शहज़ादे सां तूं लाऊं लहंदी आहे। कुछ भी थी पई अम्मा, इन कारे खे मां पंहिंजे निकाह में न क़बूल कंदसि, न कंदसि, न कंदसि, न कंदसि। भाऊ, छोकिरी यार नथी मञे, मां हाणे भला हलां थो। ठीकु आहे भाऊ, जेकर छोकर राज़ी थी त पोइ बि पंध परे कोन्हे। ठीकु आहे, यारो यारी खैरा जे सर ॾे खैर हुजे, मां सॼी उमिरि त वेही हिन छोरीअ खे कोन खाराईंदसि। हा, तुंहिंजो इहो गिरोह बि न खपे मूंखे। मुंहिंजो गिरोह न खपेसि, जेकॾहिं मुंहिंजो गिरोह न खाईंदीअ त आसमान मां तुंहिंजे लाइ 7 ताम लही कोन ईंदा। अदी, रोज़ी ॾियण वारो मुंहिंजो मालिक आहे, केर बि कंहिंखे कोन थो खाराए, बाक़ी सभु को पंहिंजो नसीब थो खाए। हा दाहा,
बराबर रोज़ीअ ॾियण वारो मालिक हुआ पर तो न जेके हिते हाञा कया आहिनि उहा मूंखे ख़बर आहे पहिरां जेसर ॾेखार हुजे हिते खाई करार कुटाया थी अदा इहो सभु कुझु ईअं कोन थो मिले पियो खंघण खुड़कण सां थो अचे खंघण खुड़कण सां हा मां आई हा जेका सभिनी जी पूराई कई वेठी आहियां काॾो कयां हाणे खुदा जो वास्तो थी कुझु मुंहिंजे मथां बि लोड हल्को कयो मां हाणे ठगियूं ठोड़ियूं करे था बेज़ार थी आहियां माण्हू बि मूंखे सम्झी विया आहिनि हाणे को दर ते बि बीहण कोन थो ॾे पियो वास्ते खुदा जे मूंखे सुख जो साह खणण ॾियो जे जीअण सुख सां नथा ॾियो त मरण त सुख सां ॾियो अमा मुझे इन 3 मेलन जी मानी मां जेका तू थकिजी पई आहे न त इहा अॼु खां पोइ मां पाण ई पूरी कंदसि भले पंहिंजी पूरत पाण कंदी पिणे मिल्कियत छॾे वियो अथई कनका आसामी आसमान तो लथी आहे मां चवां थी वार तूं संभाले ॻाल्हाए माण्हू थुकाणे खां को कंदई निभागी न्याणी थी करे ॻाल्हाए थी पंहिंजी पूरी पाण कंदी आहे बि हेड मास्टरियाणी स्कूल जी उथे थो दादा अञा तो तरफ़दारियूं करे असांजी रस्ता रोक छो तव्हांखे ॾाढाईअ जो जवाब ॾियण लाइ तो में एतिरो दम ई नाहे जो असांजे ॾाढ जो जवाब ॾेई सघीं जेकॾहिं असां पंहिंजो ॾाढ ॾेखारियूं त तुंहिंजो नारो ई मिटिजी वञे पर असां अॼु ॾींहं ताईं दर गुज़र कंदा रहूं था दर गुज़र जे तव्हां दर गुज़र कंदा पिया अचो त पोइ मुंहिंजे दोस्त दिलबर जे मथां हला छो कयो हा इन में ॾोह असांजे हमरा जो नाहे पर तुंहिंजो दोस्त दिलबर बराबर जो ॾोही आहे पाडो असां तोसां फिटाइण नथा चाहियूं हा खानू हींअर तव्हां ऐं मूसा खान वारा पाण में पाड़ेसरी बणिजी चुका हो जेकर तव्हां ॿई धुरियूं हिक ॿिए सां फिटाईंदो त ॿिन्हिनि धुरियुनि जे लाइ मसला पैदा थींदा मसलो खड़ो हिननि कयो आहे हिननि मूं न अगराई बि हिननि जे तरफ़ां थियल आहे मुंहिंजे तरफ़ खां न हाकिम खां न छा ॿुधी पाडो हिन वक़्तु असांखे जल्दी आहे इहे ॻाल्हियूं वांदगाई जूं आहे जेकॾहिं असांजो हमरा ॾोही निपतो त तोखे ॾंडो ॾोह भरे ॾींदासीं पानो इहा उबराई छॾ ऐं असांखे वाट ॾे कानून जिद छॾ जिद खे असां हिन वक़्तु तोसां बहस करण कोन आया आहियूं जॾहिं मूसा खान तोखे चयो आहे त ॾोह ॾंड तव्हांखे मिली वेंदो पोइ जिद छा जो सिर्फ़ अॼो को ॾींहुं सब्र कयां थो अॼो को ॾींहुं जेकॾहिं तव्हां राति जो हली न आयो ऐं मुंहिंजे दोस्त दिलबर खां माफ़ी न वरितो त मां कुझु बि करे गुज़रंदुसि कुझु बि
ॿियो गॾु इजाजत तू हाणे निकरण जी कर जेकॾहिं हिन वाक़े जी मूसा खान खे ख़बर पई न त उहो दिलावर खान मथां हला करे ऐं तू हाणे जल्दी उते पहुचण जी कर ठीक आहे मोकलानी न आहे यारो यारी मूसा खान दिलावर खान खे ॾाढो महांगो पइजी वियो आहे ॾाढो महांगो असुल में हाकिम खान ई हुनखे बेवफ़ाई करे वियो आहे हिन टाइम हाकिम खान मूसा खान जे चंबे में आहे चंबे में ऐं मूसा खान वॾो छात्र माण्हू आहे वॾो छात्र माण्हू ॿिन्ही भाइरनि खे वेढ़ाए उन्हनि खे तबाह करे छॾींदो तबाह मजू तू मस वञी मूसा खान खे सुञातो अथई पहिरियां त चइनि ॿोलनि में उन्हनि जो साथ ॾिनुई पीरल जे ॾींहं खां वठी तो मूंखे चयो त मजू कननि जो कचो न थी ऐं उन खां पोइ हर माण्हू जो मां अॻु पोइ सोचणु शुरू कयो ऐं हक़ीक़तूं साम्हूं अचे वञी भुले भुले पाण आई सा बि न भुले इहो बि शुक्र जो वक़्त सिर हक़ीक़तूं सम्झ में अची वई न त मूसा खान पंहिंजे मक़सद पूरो करण खां पोइ तोखे बि भर में विहारे बंदूक हणी आहे न त खुरड़ी बि कोन हणी आहे दुआ खपे महमूद तुंहिंजी दुआ खपे एतिरी बि अखियूं मजूअ जूं पूरियूं न आहिनि जो मूसा खान जहिड़े माण्हू जैसा शिकार थी वञा हेलो हाँ सौराब बेहाल किया हाणे पीरल जी तबियत बिल्कुल ठीक आहे पर रैस छा खैर ता है न मूसा खान वारा पूरी तैयारी सां तव्हां तरफ़ अचनि पिया इने करे फोन कई तव्हां होशियार थी वियो ऐं मोर्चा बंद थी वियो मूसा खान वारा पिया अचनि मूंखे छॾ इहो ॿुधाए त हिन वक़्तु मूसा खान वारा किथे पहुता आहिनि मां ट्रिखल ते बीठल आहियां ट्रिखल ते ऐं मूसा खान वारा ट्रिखल क्रॉस करे अॻिते निकिरी आया आहिनि हाणे ॻाल्हि ॿुध तूं रस्तो छॾे विचो हेॾे निकिरी आ बाक़ी मूसा खान जी आजियां लाइ असां हिते अॻ में ई मौजूद आहियूं पर बाबा साईं तव्हां किथे आहियो मां बाग वारे नंबर जे ॿाहिरों बीठो आहियां बाबा साईं ग़लती न कयो हली मोर्चा बंदि थियो तेसि ताईं मां पहुची वेंदुसि तव्हां मुंहिंजो फिक्र न कयो शींहं खे साम्हूं ॾिसी चङनि भलनि शिकारनि जा हथ रखी वेंदा आहिनि पोइ मूसा खान जहिड़नि अनाड़ियुनि जी छा मजाल जो मूं जहिड़े शींहं जो निशानो वठी सघनि तूं मूंखे छॾ रस्तो वठी ॻोठ तरफ़ निकिरी आ ठीकु आहे बाबा साईं मां हींअर ई निकिरां थो हुकुम कयो निसार खान हिकिड़ी ॻाल्हि ॿुध हिकु ॿ एम्बुलेंस मुंहिंजे ॻोठ तरफ़ मोकिले छॾ खैर त आहे दिलावर खान अञा त ख़ैर आहे पर कुझु गिदड़नि जो टोलो निकिरी हलियो आहे शींहं जो शिकार करण डीएसपी साहब जल्दी कयो एम्बुलेंस मोकिलियो त किथे हिननि गिदड़नि जा लाश थप हणी वञनि ऐं तव्हांजी एम्बुलेंस पहुचे ई न इन करे अव्हांखे अॻुवाट ॿुधाए छॾियो जल्दी कयो एम्बुलेंस मोकिलियो दिलावर खान आखिर छा ॻाल्हि आहे खुली चवनि था ॿुधायो जेको मूं कमु चयो उहो कयो
जल्द खां जल्द एम्बुलेंस मोकिलियो। न निसार खान न कुछ भी थी पए मां हाणे वापस कोन मोटंदुसि इन पकड़ बेसल इंसान खे हाणे इहो ॿुधायो आहे त मूसा खान जो वेर कारी हर ते पेर आहे कारी हर ते पेर निसार खान कारी हर ते पेर मूसा खान सिर्फ हिकु दफ़ो मूं मथां एहसान कयो सिर्फ हिकु दफ़ो हाणे इन पघड़ खे ज़िंदा नाहे थियणो निसार खान मूसा खान तव्हां हिकु चक्कर मूं मथां एहसान नथा करे सघो हिन दफ़े त मां वापसि वञा थो पर तव्हां केसी ताईं हिनखे लिकाईंदा केसी ताईं हिनखे बचाईंदा मूसा खान जे कहर खां भाभी चइबो त दिलावर खान खे असांजे अचण जी ॼाण मिली वई तॾहिं त पाण खे बचाइण लाइ डीएसपी खे चई वो केरु आहे जेको असांजे पल पल जी ख़बर था वॾे ताईं पहुचाईंदो रहे थो हिन वक़्तु खानू दिलावर खान ते महिरबानी कई पर ॾिसूं त दिलावर खान खे केरु थो बचाए छो त हुन मूसा खान सां वेर पातो आहे मूसा खान जो वेर कारी हर ते पेर आहे कारी हर ते पेर बाबा मूं चयो न देर न लॻंदी सौराब हींअर जो हींअर यहाँ वटि पहुचंदो डॉक्टर समेत ठीकु आहे घबराइजा न शाबाश शाबाश आवा साईं सिकंदर छा पियो बके चए पियो त रुस्तम जो साथी ज़ख्मी थी पियो ऐं हाणे दिलावर खान कमज़ोर पइजी वियो जेतिरो जल्द थी सघे पंहिंजो हिसाब बराबर कयो जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे बाबा साईं त पोइ असांखे डर न करणु घुर्जे सभ खां पहिरियां मगरमच्छ जो हली वात चीरणु घुर्जे जेको हिते हली अची असांजे तॾे ते असांखे मुंद जो ॿुधायो आहे असां हाणे हली वञी उनजी औताक में दाख़िल थी उनजे तॾे ते उनजो सॼो जिस्म चीरे फाड़े फिटी करे अचूं कमाल खान सुभाणे सिज उभरण सां असांखे पहिरियों कमु इहो ई करणो आहे जीअं दिलावर खान पंहिंजी हवेली खां औताक जो रुख करे त असांजे हथियारनि जा नाल उनजे सीने ते सिधा हुजनि ईअं ई थींदो बाबा साईं ईअं ई थींदो इहो ॿुधाए त हाकिम खान किथे आहे उनखे बि ॿुधाए छॾिजो बाबा साईं हाकिम खान जो हलणु लाज़मी आहे छा कमाल खान तूं बाबा वधी कॾहिं बि शादी न कंदसि न कंदसि न कंदसि तूं त चुप कर छोरी मां चवां थी वधीक ॼाणी न हणो त इते जो इते न पटियाई ॼुंडा फैसलो मुंहिंजी ज़िंदगी जो तो थे तो पोइ मां छो माठ करे वेहा अधी जेकॾहिं न छोकिरी इन रिश्ते में ख़ुशि न आहे
त पोइ छॾ खणी हिन रिश्ते खे। अदी बाक़ी छोकर मिंथू ॾाढियूं कयूं आहिनि, असुल छोकिरीअ खे खट तां हेठि लहण ई कोन ॾींदो। पर सोनी त राज़ी न आहे न। खैरा जे सर ॾेखार हुजे, सोणी केर थींदी आहे इनकार करण वारी? अम्मा न तू पंहिंजे मथां माण्हू खिलाए न मुंहिंजे मथां। चाचा तू महिरबानी करे हितां हलियो वञ। अम्मा जेकॾहिं तूं चईं थी त मां वञा थो, पर छोकिरो ॾाढो सुलक्षणो आहे। चाचा रुगो सुलक्षणे ते नाहे, शिकिल बि माण्हूअ खे हुजे घटि में घटि। ख़बर आहे जेका यमन जे शहज़ादे सां तूं लाऊं लहंदी आहे। कुछ भी थी पई अम्मा, इन कारे खे मां पंहिंजे निकाह में न क़बूल कंदसि न कंदसि न कंदसि न कंदसि। भाऊ छोकिरी यार नथी मञे, मां हाणे भला हलां थो। ठीकु आहे भाऊ, जेकर छोकर राज़ी थी त पोइ बि पंध परे कोन्हे। ठीकु आहे यारो यारी। खैरा जे सर ॾेखार हुजे, मां सॼी उमिरि त वेही हिन छोरीअ खे कोन खाराईंदसि। हा तुंहिंजो इहो गिरोह बि न खपे मूंखे। मुंहिंजो गिरोह न खपेसि। जेकॾहिं मुंहिंजो गिरोह न खाईंदी त आसमान मां तुंहिंजे लाइ 7 ताम लही कोन ईंदा। अदी रोज़ी ॾियण वारो मुंहिंजो मालिक आहे, केर बि कंहिंखे कोन थो खाराए, बाक़ी सभु को पंहिंजो नसीब थो खाए। हा दाहा बराबर रोज़ी ॾियण वारो मालिक आहे, पर तो न जेके हिते हाञा कया आहिनि उहा मूंखे ख़बर आहे। मूंखे ख़बर आहे खैरा जे सर ॾेखार हुजे, हिते खाई करार खुटाया थी। अदा इहो सभु कुझु ईअं कोन थो मिले पियो, खंघण खुड़कण सां थो अचे, खंघण खुड़कण सां। हा मां आई हा जेका सभिनी जी पूराई कई वेठी आहियां, काॾों कयां? हाणे ख़ुदा जो वास्तो थी कुझु मुंहिंजे मथां बि लोड हल्को कयो। मां हाणे ठगियूं ठोड़ियूं करे अदा बेज़ार थी विया, माण्हू बि मूंखे सम्झी तव्हांजे मथां बीहंदासीं। मूसा खान जी माण्हुनि जी इहा मजाल जो मुंहिंजे दोस्त दिलबर मथां हमलो कयो अथनि। जेसिताईं मां मूसा खान जो थण हमराहनि जो ख़तम न कंदुसि या हुननि जूं टंकूं न भञंदुसि, तेसिताईं मुंहिंजो जीअण हराम आहे, हराम। खान जे चवंदे तीअं थींदो, धण मुड़सनि सां गॾु मूसा खान जूं चवंदे त उन जूं टेकूं भञंदासीं। पर यार सिर्फ सुबुह थियण जो इंतज़ार कर। हा बाबा साईं, सिजु उभरण जो हर हाल में इंतज़ार करणो पवंदो। मुजीब खां पोइ इहो गुल मीर बि मस्ती करे वियो आहे, गुल मीरड़ो। जेसिताईं हिननि खे ॾावण न विझंदासीं न तेसिताईं हिनखे आराम न ईंदो। गुलमीर छा मस्ती कंदो खान, छा मस्ती कंदो, तुंहिंजी त हिकु ॾह बि बचाए न सघंदो। जॾहिं मूसा खान जे बगल खां ॿाहिरि निकिरंदो तॾहिं ई हुनखे सबक सिखाइण जो असांखे मौक़ो मिलंदो। बाबा साईं इहो गुलमीरड़ो सॼो ॾींहुं ज़मीन ते कालूअ सां गॾु हूंदो अथई। बाबा चइबो त कालू जी चौकीदारी जे लाइ गुलमीर खे गॾाए छॾियो अथऊं। बाबा अली अकबर, जे ॾींहं खां वठी न मूं कालूअ सां जुठ कई आहे, उन ॾींहं खां वठी कालू अकेलो ज़मीन ते निकिरण ई छॾे ॾिनो आहे। बाबा हाणे कालू न, जेको बि मूसा खान जो माण्हू ज़मीन ते निकिरंदो उनखे खंभे खणी अचणो आहे। अहिड़ो त उन्हनि सां आचर करणो आहे, अहिड़ो त उन्हनि सां आचर करणो आहे जे मूसा खान जो को बि माण्हू ज़मीन ते ॿाहिरि न निकिरे। इहा एसिताईं बाहि ॿरंदी रहंदी जेसिताईं मूसा खान हली अची असांजे दर माफ़ी नथो वठे। हा माफ़ी नथो वठे। वधीक कारे कोझे खे छॾ, इहो ॾिस त छोकिरो कमाइण वारो आहे, तुंहिंजी न्याणी खे ख़ुशि रखंदो। ख़ुशि अम्मा मां मरंदे मरी वेंदसि, पर इन बंगाली तोते सां घण थी चुको आहे। ख़बर न आहे तुंहिंजी सोच कॾहिं जवान थी थिए। छो छा थियो मुंहिंजी सोच के बाबा साईं? कमाल खान, जेकॾहिं असां दिलावर जहिड़े हाथी खे लेटाए विधोसीं त पुलिस में थरथरो न मची वेंदो। हा बाबा साईं, ईअं सम त पुलिस जे दर में बाहि बारे छॾींदी। बाहि त छा उनजे खून जे इल्ज़ाम में तूं ऐं मां अंदर जेल दाख़िल थी वञे? न कमाल खान, न। कम अहिड़ो कर जे मुड़स जो गंध बि वठिजी वञे ऐं असांजी कुहाड़ी ते रत जा दाग बि न हुजनि। कंहिं मथां त उन रत जा छंडा ज़रूर पवंदा। बाबा बाक़ी हाकिम खान जहिड़े दुंबे खे कहिड़ी कुर्बानीअ लाइ पाले रखियो आहे? छा
छा बाबा साईं हाकिम खान ते हिन घर जो न न कमाल खान न हाकिम खान असांजे घर जो फर्द न आहे मां त हुन सां उन ॿिए रिश्तो ख़तम करे छॾियो जॾहिं हाकिम खान इहो कुधो कम करे उतां तड़जी निकितो जॾहिं तव्हां हाकिम खान सां को रिश्तो रखण ई नथा चाहियो त पोइ हाकिम खान जे करे एॾी दुश्मनी विहाइण जो छा मक़सद पोइ हथ कढियोसि त हितां हलियो वञे कमाल खान छा तूं उहो ॾींहुं विसारे वेठो आहीं बाबा जॾहिं दिलावर खान ऐं हाकिम खान गॾिजी धन हमराहन जो वठी असांजी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे असांजे अध दर्जन मुड़सनि खे कोई हलिया विया मां त अञा ताईं उन्हनि जो उहो हिसाब ई बराबरि नाहे कयो बाबा साईं हाणे तव्हांजे चवण जो मक़सदु इहो आहे त हाणे असां जेका बि बंदूक हलायूं उहा हाकिम खान जे कुल्हे ते हुजे हा कमाल खान हा हाणे तूं मूंखे सम्झो आहे दिलावर खान जे जिस्म जा गफ़ा गफ़ा बि कजनि ऐं उन जे खून जो इल्ज़ाम बि असां ते न अचे दिलावर खान जे सीने में खंजर असां लाइ ऐं उन जे खून जे इल्ज़ाम में हाकिम खान अंदर हलियो वञे पोइ सॼी दुनिया खे ख़बर पवंदी कमाल खान पोइ सॼी दुनिया खे ख़बर पवंदी त मूसा खान जो वेर कारी हर ते पेर कारी हर ते पेर हाकिम खान किथे आहे हिते ई बाबा साईं हिते ई आहे हिते किथे कुझु ॾींहंनि खां वठी पाण खे कमरे में बंदि करे छॾियो अथसि ऐं कमरे खां ॿाहिरि निकिरे ई कोन थो कमाल खान हाकिम खान खे कॾहिं बि अकेलो न छॾींदो कर छो त अकेलाई एहसास ॾियारींदी आहे एहसास किथे हाकिम खान पंहिंजे भाउ जी मोहबत में पंहिंजे दिल खे मेण न करे वेहे ऐं असांजी रचल रांद अध में रहिजी वञे बेफ़िक्र आहे बाबा साईं हाकिम खान जे दिल ऐं दिमाग़ में वरी इंतकाम जी बाहि तो भड़काए छॾियां बाहि त पोइ देर न कर कमाल खान हाकिम खान सां गॾु पंहिंजा हमराह वठी सुबुह जो ई दिलावर खान जो दर हली था कड़कायूं ऐं उनखे ॿुधायूं था त मूसा खान जो वेर कारी हर ते पेर आहे कारी हर ते पेर एॾी कावड़ चङी न आहे ज़मींदार बाबा एॾी कावड़ चङी न आहे कुझु घड़ियूं इंतज़ार कयो हा खान सिज लहण ते आहे कुझु घड़ियूं आराम कयो त सुबुह जो मूसा